पता नहीं तू परेशान के ॿुधाए तुंहिंजो हाल कीअं पियो आहे मुने जेतिरो जल्दी ग़लति हूंदो त छो त इहो हादसो कीअं थियो असां हक़ीक़त वरी भाॼी करणु पवंदी छो त इहा हक़ीक़त मालूम न कंदो न त सोचती न वेंदो रावल खान मौत जे मुंह में ॿी ॻाल्हि चाकर खान खे न हुनजी नौकरी लाश मिले पोइ चाकर खान खे केरु मुतमिन कंदो इहो जेको सावल आहे न सावल करियर न हूंदो आहे जेकॾहिं मुक्ति न थी पंहिंजा ड्रामे जी दोस्तों पहिरीं एपिसोड ऐं ॿीं एपिसोड बि सम्झो लॻभॻि तव्हां ॾिसी चुका प्रोमो जे हिसाब सां बि ऐं तव्हांखे ड्रामो त वणियो आहे हर माण्हू खे वणियो आहे ड्रामे में ज़बरदस्त कहाणी आहे ऐं हाणे अॻी कहाणी में छा थियण वारो आहे दोस्तों हाणे जेको आहे इहो जेको खून यानी रावल खे ज़हर ॾिनो वियो आहे रावल बची वेंदो मरदो त न आहे लेकिन कोमा में हलियो वेंदो आहे इन जे करे इहो जेको इल्ज़ाम लॻंदो आहे कंहिंजे मथां सावल जे मथां सावल केरु आहे सिजावल यानी हाजन तीवणो ऐं उन्हनि जे मथां लॻंदो आहे उहो पुराणो दुश्मन आहे चाकर खान वारनि जो लेकिन हिते सादिया चन्ना चवंदी आहे अॻे वॾे साईं खे बि त उन्हनि मारियो हो हिन खे बि उन्हनि ज़हर ॾिनो हूंदो लेकिन चाकर खे त ॿाहिरि न ईंदो उहो शक कंदो आहे इन्हनि जे मथां ईअं कीअं थो थी सघे बहरहाल हीअ कीअं बि करे हीउ टुंडो जेको आहे इहो यकीन ॾियारे वेंदो सावल सां इन्हनि जो झेड़ो स्टार्ट कराईंदो सावल सां इन्हनि जो झेड़ो स्टार्ट थींदो सावल ऐं हेॾां वरी चाकर खान वारनि जे विच में इहा वरी जंग खून ख़राबा शुरू थी वेंदी इन रावल वारे मसइले ते जॾहिं रावल पाण ॿुधाए जॾहिं बाद में ख़बर पवे त असल हक़ीक़त छा आहे तेसीं ताईं ड्रामे जो मतिलबु वॾियूं क़िस्तां हली वेंदियूं वॾो मतिलबु जहिड़ो हिननि जो पाण में वधी वेंदो यानी ड्रामे जी जेका कहाणी आहे ॿिनि ख़ानदाननि ते आहे हिकु सावल ॿियो हेॾां चाकर ऐं रावल वारनि जे विच में टीं धुर जेका हुआ इन्हनि खे विड़ाए थी यानी भावल खान वारा जेका आहिनि ऐं हेॾां जेको इहो टुंडो इन्हनि जो ख़ानदान यानी शेर मजू यानी शेर नालो अथसि हिते सादिया चन्ना माना इहे मिल्कियत जे करे इहे खून ख़राबो कराइनि था ज़बरदस्त कहाणी आहे बहितरीनु कहाणी आहे मिलंदासीं तव्हां सां ॿी नेक्स्ट वीडियो में महिरबानी करियो दासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा